Welcome to Time News Studios. Welcome to Time News Studio. You are watching 7 p.m. Bulletin. 1100 अरब रुपए का पैकेज लेके आए हैं। प्रोविंशियल गवर्नमेंट भी पूल कर रही है और फेडरल गवर्नमेंट भी, जो हमारी एनडीए में है वो नाले साफ़ करेगी और वो कर रही है, अभी शुरू कर रही है। हमने सिंध गवर्नमेंट ने जिम्मेदारी लिया इनकी सेटलमेंट की। फेडरल गवर्नमेंट ऑब्वियसली नाले साफ़ कर रही है। तो ये सेकंड चीज़। सीवरेज सिस्टम के ऊपर भी आज फैसला हुआ है कि ये जो हम 1100 अरब रुपए का पैकेज दे रहे हैं, इसमें सीवरेज सिस्टम का भी पूरी तरह टैकल किया जाएगा। जो सॉलिड वेस्ट है ये एक बहुत बड़ा इशू है, तो इसके ऊपर भी अब फैसला हो गया है कि ये इसी 1100 अरब रुपए में कराची के जो सॉलिड वेस्ट का इशू है ये भी एक ही दफ़ा हम अब इसको टैकल करें। कराची का ट्रांसपोर्ट का इशू है जिसमें जो कराची सर्कुलर रेलवे है, ये इसके ऊपर भी अब हमारा फैसला हो गया कि हम अब कराची का जो सर्कुलर रेलवे है ये भी हम इसी पैकेज के अंदर कंप्लीट करेंगे। वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची लाइ 1100 अरब जे नाले ते रुगो 300 अरब रुपयनि जे मनसूबनि जो ऐलान करे हलियो वियो। ज़रियनि जी दावा आहे त वज़ीर आज़म पारां ऐलानियल मनसूबनि में 800 अरब जा मनसूबा सिंध हुकूमत जा आहिनि, जिन बाबति वॾो वज़ीर 2 ॾींहं अॻु ई तफ़सील जारी करे चुको आहे। मनसूबनि ते अमल लाइ PCIC कमेटी क़ाइमु। गवर्नर हाउस में कराची कमेटी जे इजलास बाद वज़ीर आज़म चयो आहे त कराची में पाणी जे मसइलनि खे प्लान में शामिल कयो आहे। पानी लाइ K4 मनसूबे जो हिकु हिसो वफ़ाक़ ऐं हिकु हिसो सूबाई हुकूमत खयों आहे। नेकाल जे निज़ाम, किचिरे ऐं ट्रांसपोर्ट जे मसइलनि खे हल करण वारा मनसूबा भी प्लान में शामिल कया आहिनि। NDMA नालनि जी सफ़ाई कंदी ऐं हद दख़लियूं हटाइण जी सूरत में बेघर थींदड़ माण्हुनि खे ॿीहर आबाद करण जी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत खई आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त कराची में वफ़ाक़, सूबाई हुकूमत, कैंटोनमेंट बोर्ड ऐं रेलवे सूदो ॿियनि इदारनि जूं धार हदूं हुजण सबबि मनसूबनि ते अमल ॾुखियो हूंदो आहे। हाणे उन ते अमल PCIC नाले जुड़ियल कमेटी ज़रिए कयो वेंदो। सिंध में बरसाति सटियल ॿियनि इलाइक़नि में बि सूबाई हुकूमत जी मदद करण लाइ बि गॾिजी तयारु कई वेंदी। हाणे संजीदगी सां गौर करणो पवंदो त के इलेक्ट्रिक मौजूदा मालिकनि वटि रहणु घुरिजे या उनखे हुकूमती तहवील में वरितो वञे। सुप्रीम कोर्ट जे रिमार्क्स पटांदड़ के इलेक्ट्रिक जे लाइसेंस में तब्दीली भी करे सघिजे थी। कराची जे दौरे ते पहुतल वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जूं के इलेक्ट्रिक जे ऑफिस में इख्तियारनि सां मुलाक़ात बाद ॻाल्हियूं। असद उमर चयो आहे त इन वक़्तु कराची खे सियासत जे न पर अमली कम जी ज़रूरत आहे। शहबाज शरीफ़ इलेक्शन खां पोइ पहिरियों भेरो कराची पहुतो ऐं अवाम बदिरां आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात करे वापसि हलियो वियो। तनक़ीद करणु सवली आहे, पर असांखे कराची शहर खे बहितर बणाइणो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो हिन वक़्तु सभ खां वधीक ध्यानु कराची शहर ते आहे। कराची में इंफ्रास्ट्रक्चर, बिजली, पीअण जे पाणी ऐं निकाल जे निज़ाम जा वॾा मसइला आहिनि। नवाज शरीफ की और आसिफ जरदारी की सियासत की कोई गुंजाइश नहीं। उनकी सियासत जो है उनके घर में कैद हो गई है। जितना मर्जी ये छुपा लें, जो पथराव वाली पार्टी है वो बातचीत और मुज़ाकरात वाली पार्टी के साथ नहीं चलने के लिए तैयार। और मरियम साहबा जब गई हैं अदालत में तो नून लीग सारी गई है, शीन लीग उनके साथ नहीं गई। शहबाज शरीफ ने नवाज शरीफ के लिए हमेशा सहूलतें पैदा, सऊदी अरब से लाने में भी उनका तारीखी किरदार है। ये APC टेंट है, फिश है। फजलुर रहमान के पीछे लगकर इन्होंने अपनी सियासी आकबत नहीं खराब करनी, क्योंकि कोई पता नहीं है। इन्होंने मुज़ाकरात के दरवाजे बंद नहीं करने, फजलुर रहमान ने मुज़ाकरात का दरवाजा खुल नहीं देना। नून लीग जी सियासत कुटुंब में कैद थी वई आहे। नवाज शरीफ 10 सेप्टेम्बर ते वापसि न आयो त नवाज लीग धड़नि जो शिकार थी वेंदी ऐं शीन लीग जो जनम थींदो। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद ओपोज़िशन ते तनक़ीद कंदे चयो आहे त फज़लुर रहमान जी सियासत ॻाल्हियूं करण ताईं महदूद आहे। नून लीग ऐं पीपल्स पार्टी संदसि चवण ते असेंबलीज़ में इस्तीफ़ा न ॾींदियूं। ओपोज़िशन जी APC जो बि असरु न थींदो। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग कॾहिं बि न चाहींदियूं त ॻाल्हियुनि जा दर बंदि थियनि। नंढियूं जमातूं ऐं फज़लुर रहमान ॻाल्हियुनि जा दर बंदि करणु चाहिनि था। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त वज़ीर आज़म सम्झी वियो हूंदो त आसिम सलीम बाजवा मथां लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि, तॾहिं संदसि इस्तीफ़ा मंज़ूर न कई। वफ़ाक़ी खातनि जी नौकरियुनि में सूबनि जो हिसो घटायो वियो। 50% नौकरियूं रुगो इस्लामाबाद वासियुनि लाइ मख़सूस करण जो नोटिफिकेशन जारी। वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां सिविल सर्वेंट्स रूल्स में 2 तमीमुनि जी मंज़ूरी बाद इस्टेब्लिशमेंट डिवीज़न नोटिफिकेशन जारी करे छॾियो।
सिविल सर्वेंट्स रूल्स में तरमीम सां नौकरियुनि जी हैसियत ई तब्दील थी वई। नोटिफिकेशन मूजिबि वफ़ाक़ी इदारनि में 1 खां 15 ग्रेड ताईं 50% नौकरियूं इस्लामाबाद जहिड़ो मिसाइल रखंदड़नि खे ॾिनियूं वेंदियूं। जिन इदारनि जो कमु इस्लामाबाद खां ॿाहिरि आहे उन्हनि में मुक़ामी माण्हुनि खे भर्ती कयो वेंदो। समूरनि लाॻापियल इदारनि खे रूल्स ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत। वफ़ाक़ी नौकरियुनि लाइ रूल्स में तरमीम सां नंढनि सूबनि खे नुक़सानु थींदो। 50% मां अधु नौकरियूं पंजाब खे मिलंदियूं। मेरिट ते 7.5% हिसो मिलण बैदि सिंध ऐं बलूचिस्तान वासियुनि खे घटि नौकरियूं मिलण जा इम्कान। कराची में तक़रीबकारी जो मनसूबो नाकाम। गिराफ वारे इलाक़े में पुलिस जी मुबैना कार्रवाई दौरान अलक़ाइदा जो अहम अॻवान गिरफ़्तार। पुलिस चयो आहे त दहशतगर्द सईदुल्ला वटां 4 किलो बारूदी मवाद, 5 डिटोनेटर्स ऐं 2 पिस्टल हथ कया विया। हू बम नस्ब करण में माहिर आहे ऐं कराची में कंहिं वॾी तक़रीबकारी जो मनसूबो जोड़े रहियो हो। दहशतगर्द ख़िलाफ़ केस दाख़िल। अगस्त महीने जे आख़िरी हफ़्ते में महांगाई जी शरह वधी 9.47% थी वई। शुमारियात खाते महांगाई जे हवाले सां हफ़्तेवार रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त हिकु हफ़्ते दौरान टमाटा, बसर, चणनि ऐं मुङनि जी दाल महांगी थी वई। खीर, ॾही, पटाटनि, कुकड़, अंडे ऐं थूम जे अघनि में बि इज़ाफ़ो कयो वियो। रिपोर्ट में दावा कई वई आहे त अगस्त जे आख़िरी हफ़्ते दौरान खंडु, कणिक, अटो, चांवर ऐं दाल माश जे अघनि में घटिताई आई। वॾे ऐं नंढे गोश्त, सूधो, ख़ुश्क खीर ऐं चांहि जा अघ बरक़रार रहिया। इस्लामाबाद हाई कोर्ट SCCP जे गुम थी वियल ऑफिसर साजिद गोंदल खे सूमर ताईं बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो आहे त सूमर ताईं साजिद गोंदल बाज़ियाब न थिए त घरू सेक्रेटरी ऐं चीफ कमिश्नर ज़ाती तौरु अदालत में पेश थियनि। SCCP जे जॉइंट डायरेक्टर ऐं अॻूणे सहाफ़ी साजिद गोंदल 2 ॾींहं अॻु गुम थियो हो। संदसि कार इस्लामाबाद जे शहज़ाद टाउन वारे इलाइक़े मां हथ आई। साजिद गोंदल जी घरवारी जो चवणु आहे त संदसि मुड़ुसु कुझु ॾींहंनि खां परेशानी ऐं ज़हनी दबाव जो शिकार हो। खानगढ़ में सरदारी पग लाइ छिकताण। मोहम्मद बख्श महर खां पग वठी अली गोहर महर खे पाराइण लाइ गोहर पैलेस ते सुभाणे कोठायल कट जूं तयारियूं तेज़। छिकताण वारी सूरतहाल ते ज़ाब्ते लाइ ज़िले अंदरि 15 ॾींहंनि लाइ कलम 144 लागू। 5 खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण ऐं हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी। कलम 144 लागू थियण बैदि सरदार मोहम्मद बख्श महर पारां सुभाणे रिथियल ख़ैरात जी मानी मुलतवी कई वई। अली गोहर महर चयो आहे त मोहम्मद बख्श महर खे राज सुञाणे बि कोन थो। हू ज़बरदस्ती माण्हुनि खां हिमायत वठण जी कोशिशि करे रहियो आहे। सरदारी पग राज जी अमानत हूंदी आहे ऐं मूंखे राजबाग जी हिमायत हासिलु आहे। सुभाणे कच्छ में फ़ैसिलो थींदो त सरदारी पग जो हक़दार केरु आहे। कच्छ खे रोकण लाइ 3 ज़िलनि जी पुलिस खे घोटकी तलब कयो वियो आहे। बिरादरी जे कच्छ खे सियासी जलसो न सम्झियो वञे। ज़रूरत पई त वफ़ाक़ खां मदद तलब कंदासीं। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे सरदारनि तरफ़ां महर सरदार मोहम्मद बख्श महर जी हिमायत में बयान जारी। वीडियो बयाननि में एहसान मज़ारी, सोहराब सरकी, महबूब जरानी, ख़ालिद लुंड, तेगो ख़ान तेगानी, मोहम्मद ख़ान मोहम्मदानी, लियाकत ख़ान मलिक ऐं सलाह ख़ान गोलो चयो आहे त सियासत ऐं सरदारी पग धार मामला आहिनि। पग जो हक़दार मोहम्मद बख्श महर आहे। अली गोहर महर खे पग जे मामले में तकरार पैदा न करणु घुरिजे। हू पंहिंजी बिरादरी सूधो सरदार मोहम्मद बख्श महर सां गॾु आहिनि। गड़ी खैरो भरिसां सिम शाह खे 3 मुख़्तलिफ़ हंधनि तां लॻल घारा वधिजी न सघिया। आपाशी अमलो सिम नाले खे ॻोठ रिहान ख़ान वटि 70 फुट ऐं ॻोठ उमीद अली जुनेजो वटि 100 फुट जा लॻल 2 घारा वधण में नाकाम। पाणी भरपासे में क़ाइमु 7 ॻोठनि में दाख़िल थी वियो। समें ख़ानदान पाणी जे घेरे में फाथल। इंतिज़ामिया ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ के बि उपाउ न वरिता। ॻोठाणनि जो गड़ी खैरो शहदाद कोट रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरे बादि धरणो। ॻोठाणनि दाहियो आहे त घारनि जो पाणी घरनि में दाख़िल थियण सबबि हू केतिरनि ई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। आपाशी खाते ऐं इंतिज़ामिया मुतासिरनि खे निधणको छॾे ॾिनो। शहदाद कोट भरिसां सिम शाह खे लॻल 4 घारा 1 हफ़्तो गुज़रण बावजूदि वधिजी न सघिया। घारनि जे पाणी 50 खां वधीक ॻोठनि खे पंहिंजे वकड़ में आणे छॾियो। 5000 खां वधीक एराज़ी ते पोखियल सारियालो फ़सुल बि पाणी हेठि। आपाशी खाते ऐं इंतिज़ामिया जे रिवायती सुस्ती ख़िलाफ़ ॻोठाणा रस्तनि ते निकिरी आया। ॻोठाणनि चयो आहे त इंतिज़ामिया फ़सुल ऐं समय ख़ानदाननि खे घारनि जे रहम करम ते छॾे ॾिनो आहे। वॾे पैमाने ते नुक़सानु थियण बावजूदि आगापियल इदारा हरकत में न आया।
काछे में नई गाज ऐं बरसात जे तबाहकारनि खे 3 हफ़्तनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि रस्ता बहाल न थिया। काछे जे 200 खां वधीक ॻोठनि जो जोही शहर सां ज़मीनी राब्तो काट आहे। इंतिज़ामिया जोही गोरख रोड बि बहाल करण में नाकाम। बोर्ड जे हाञनि खे मुंहुं ॾींदड़ हज़ारे काछे वासी राशन ऐं पीअण जे पाणी सूधो तिबी सहूलियतुनि लाइ दरबदर। जोही चिनी रोड बहाल न थियण सबबि काछे वासी बिटे अज़ाब में मुब्तला। चिनी वासियुनि बाज़रनि तरफ़ां गैर क़ानूनी तौर टैक्स उगाइण जो इंकशाफ कंदे चयो आहे त इंतिज़ामिया ऐं बाज़रनि जी मिली भगत सां ॿेड़ी ज़रिए सफ़र करण जो टैक्स वरितो वञे थो। पैसा न ॾींदड़ ॻोठाणनि खे सफ़र करण खां रोकियो वेंदो आहे। नवकोट भरिसां LBODC नाले खे RD 287 वटि पियल 350 फुट धारा 5 ॾींहं गुज़रण बावजूदि बदिजी न सघिया। आपाशी अमलो हेर ताईं रुगो 200 फुट ताईं काठ जी कड़ लॻाए सघियो। LBOD जे पाणी जा भरपासे वारनि इलाइक़नि में रांगा जारी। नवकोट मां गुज़रंदड़ ढोरी में चाड़ बाद पाणी संतोरो फार्म मीर वकार कॉलोनी ऐं मलाह पाड़े खे ॿोड़े छॾियो। बहराड़ी ऐं थरपारकर जे बेराजी इलाइक़नि में 50 खां वधीक ॻोठ तोड़े 45,000 एकड़ ज़रई ज़मीन पाणी हेठि। सिंधड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं भरपासे जे ॻोठनि मां पाणी निकाल न थियण सबबि रहवासी बिटे अज़ाब में मुब्तला। ॻोठ दिलबर महर, ॻोठ मीर हाजी खान टालपुर ऐं ॿियनि ॻोठनि में पाणी बीठल हुजण सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो। बरसाति ऐं घारनि जो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि जो खिपरो मीरपुर ख़ासि रोड ते धरणो। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियूं बीहजी वियूं। मुज़ाहिरीन चयो आहे त इंतिज़ामिया पाणी निकाल करण बदिरां पिरोमल रोड खे कट ॾेई सिंधड़ी ऐं सामारे जा इलाइक़ा ॿोड़ण घुरे थी। मुज़ाहिरीन रोड ते खेमा लॻाए वेही रहिया। बरसाती पाणी निकाल थियण ताईं मुज़ाहिरो जारी रखण जो चिता। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।